सिंध सुजागी फोरम पारां बोरियतुनि जे आलमी ॾिहाड़े ते गगर समेत सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ मलीर जी स्टील टाउन मोड़ खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढे धरणो आयो, जंहिंजी अॻुवाणी सिंध सुजागी फोरम जे सदर सारंग जोयो, सुहिणी जोयो, फरमान ज़ोराणी ऐं खंबे गुम कयलनि जे वारसनि कई। मुंहिंजो मुड़ुसु पठाण खान ज़ोराणी खे गगर फाटक मां खंबे गुम कयो हुयो 2019 ते। 17 नवंबर ते मूंखे धमकी ॾिनी वई त एहतिजाज इहे बंदि करे छॾ पंहिंजा। मां एहतिजाज करे जॾहिं निकितमि उतां त मूंखे फ़ोन आई त इहे एहतिजाज पंहिंजा बंदि कर, न त तुंहिंजे पुट खे बि खंबे वेंदासीं। थियो उहो ई, मुंहिंजे पुट खे 31 जनवरी 2023 ते मुंहिंजे पुट खे बि खंबे गुम कयो वियो। आख़िर उन्हनि जो को बि ॾोह आहे त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो न। इहे कहिड़ो कानून आहे, किथां जो कानून आहे जो मुंहिंजो मुड़ुसु 4 सालनि खां गुम आहे, वरी मुंहिंजे पुट खे बि तव्हां गुम करे छॾियो आहे। महिरबानी करे मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे पुट खे जल्द खां जल्द आज़ादु कयो। मए मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। उन मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते असां सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न पारां हिते मलीर जे अंदरि खंबे गुम कयल इरफान ज़ोराणी, जंहिंखे अॼु 3 महीना पूरा थिया, 31 जनवरी 2023 ते हुनखे रियासती इदारनि गगर फाटक तां खंबे गुम कयो। यादि रहे त संदसि वालिद पठान खान ज़ोराणी खे खंबे गुम कये 4 साल थिया आहिनि ऐं हू पंहिंजे पीउ जी आज़ादी लाइ न सिर्फ़ु पटिशनर हो, पर हू मुसलसिल एहतिजाज करे पियो पंहिंजे पीउ जी आज़ादी लाइ। हीउ उनखे इनाम ॾिनो वियो आहे, उनजी सज़ा ॾिनी वई आहे त हू पंहिंजे पीउ जे लाइ आज़ादी लाइ धरणा छो थो हणे, एहतिजाज छो थो करे या कानूनी कार्रवाई लाइ हू कोशिशूं छो थो करे, उनखे खंबे गुम कयो वियो आहे। ऐं हीअ अमड़ उन जी मौजूदु आहे, जंहिंखे केतिरा ई भेरा बेहोशी जा दौरा थिया आहिनि। उन सां छा वहंदो हूंदो जंहिंजो मुड़ुसु 4 सालनि खां गुम आहे, मथां उनजो नौजवान पुटु घर जो हिकिड़ो वाहिद सहारो, उनखे बि खंबे गुम कयो वियो आहे। हिन रियासत खे, हिन रियासत जे उन्हनि अस्करी इदारनि खे, हिननि एजेंसियुनि खे शर्म अचणु घुरिजे, ॿुॾी मरणु खपे। हुननि खे टके जो जेकर ज़मीर हुजे त पोइ उहो ज़मीर ज़रूरु उन्हनि खे चूंडी हणे आहे ऐं हिन जे बचे खे, हिन जे वर खे ज़रूरु आज़ादु करे आहे। अॼोको हीअ एहतिजाज इरफान ज़ोराणी, पठान खान ज़ोराणी समेत सिंध मां जबरी तौर ते जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, ताज़ो सारंग मुगेरी खे खंबे गुम कयो आहे। उनखां पहिरियों शाह इनायत मरीज़ जेको CA जो शागिर्दु आहे, उनखे खंबे गुम कयो आहे। सर्वेज नोहाणी, इंसाफ़ दायो, मुर्तज़ा जुनेजो, अयूब कांधड़ो, सुहेल रज़ा भट्टी ऐं ॿिया केतिरा ई नौजवान बुज़ुर्ग मज़दूर हारी पोरत ऐं शागिर्द खंबे गुम कया विया आहिनि, जिनखे सालनि जा साल थिया आहिनि। सुहेल रज़ा भट्टी जेके 9 साल थी विया आहिनि, मोहन मेघवार जेके 10 साल थिया आहिनि, फ़तेह मोहम्मद खोसे खे 7 साल थिया आहिनि, अब्दुल क़यूम ओगाही खे, शबीर कमरानी खे 12 साल थिया आहिनि। माण्हुनि खे ख़बर न आहे उन्हनि जे वारसनि खे त उहे ज़िंदा आहिनि या न। घटि में घटि उन्हनि खे ॿुधायो त हू मरी विया आहिनि, त उन्हनि जा लाश त उन्हनि जे हवाले कयो त हू रोई पिटी गाऊं कुकू करे कुल पढ़ी पंहिंजे घरनि ते वेहनि, ईअं दरबदरी जी ज़िंदगी न गुज़ारनि। असां सम्झूं था त जबरी गुमशुदगियूं न सिर्फ़ु हिन रियासत जे आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, अदालतुनि जी तोहीन आहे, पर इंसानी हक़नि जे उन आलमी चार्टर जी बि तोहीन आहे, जंहिंजी हीअ रियासती सिग्नेचरी आहे, जेका लिखी ॾिनो आहे त वॾे में वॾो जबरी गुमशुदगियूं आहिनि। कंहिं बि फ़र्द खे, रियासत खे, इदारनि खे इहो इख़्तियार न आहे त कंहिं माण्हूअ खे जबरी तौर ते लापता कयो वञे, पर हिननि ते कन ते का जुए नथी सुरे। हितां जा हुकुमरान अंधा, गूंगा ऐं ॿोड़ा बणिजी चुका आहिनि। हीअ नामनिहाद जमहूरी हुकूमत, जेके नाले में जमहूरी आहिनि, पर हक़ीक़त में मार्शल लॉ खां बदतर हुकूमत आहे, जो आए ॾींहुं सिंध जा नौजवान बच्चा खंबे गुम कया था वञनि। फरमान ज़ोराणी, खंबे गुम कयल पठान खान ज़ोराणी जो पुटु ऐं खंबे गुम कयल इरफान ज़ोराणी जो भाउ। दोस्तो, जीअं त 11 नवंबर 2019 ते मुंहिंजे बाबा पठान खान ज़ोराणी खे रियासती इदारनि खंबे गुम करे छॾियो। वरी 31 जनवरी 2023 ते मुंहिंजे मासूम भाउ इरफान ज़ोराणी, रियासत उनखे बि कोन बख़्शियो, रियासत उनखे बि खंबे गुम करे छॾियो। असांजे प्यारनि जो ॾोह कहिड़ो आहे? अगरि उन्हनि जो को ॾोह आहे त तव्हां उन्हनि खे अदालत में पेश कयो। बाक़ी इहो किथां जो कानून आहे जो राति जो तव्हां अची असांजे प्यारनि खे खंबे गुम था करे वञो? असां इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खे इहा अपील कंदासीं त असांजे प्यारनि जी आज़ादी में असांजो साथ ॾियनि, जीअं असांजा प्यारा जल्द खां जल्द आज़ादु थियनि। अॼु 1 मई मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं हिन मुल्क पाकिस्तान रियासत में असांजे माण्हुनि खे खंबे गुम थो कयो वञे। पठान खान ज़ोराणी जेको गगर फाटक जो रहवासी हुयो, उनखे हिन रियासत पारां 4 साल पहिरां खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंखे हाणे 4थों साल शुरू कयो आहे। ऐं 3 महीना पहिरां 31 जनवरी ते उनजो पुटु इरफान ज़ोराणी जेको हिकिड़ो मज़दूर हुयो। अॼु असां मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते असां
3 महीना पूरा थियण ते इरफान ज़ोराणीअ खे अॼु असां उनजी बाज़ियाबी जे लाइ प्रोटेस्ट कराया आहियूं हूं सिंध सुजाॻी फोरम कराची डिवीज़न पारां। ऐं इरफान ज़ोराणी जेको हुयो सिंध सुजाॻी फोरम जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र हुयो ऐं उनखे रियासत पारां जेको जबरी तौर ते खंबे गुम कयो वियो आहे। असां उनजी जेको आज़ादी जो मुतालबो था कयूं त जेकॾहिं उनजो को बि ॾोह आहे त हिन मुल्क जूं अदालतूं आहिनि, हिन मुल्क जूं कोर्टूं आहिनि, उन्हनि में उनखे पेश कयो वञे। न त जेकॾहिं उनजो को बि ॾोह आहे त उनखे जेको आहे अदालतुनि में आंदो वञे। उनजी फैमिली तमामु घणो परेशान आहे। हुनजो वालिद जेको आहे उनखे अॻु में ई खंबे गुम कयो वियो आहे। इरफान ज़ोराणी उनखे बि 3 महीननि खां खंबे गुम कयो वियो आहे। 1 मई आहे ऐं समूरी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। ऐं अॼु असीं जेको सिंध सुजाॻी फोरम पारां ऐं सिंध में जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जे वारसनि पारां एहतिजाज था कयूं। इन जी पूरी लिस्ट में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उहे समूरा जेके खंबे गुम कयल माण्हू आहिनि उहे मज़दूर आहिनि। पठान खान ज़ोराणी स्टील मिल जो मज़दूर हुयो, उनजो पुटु इरफान ज़ोराणी उहो बि हिकिड़ी फैक्ट्री जो मज़दूर हुयो। इंसाफ़ दायो दर्ज़को जो कमु कंदो हुयो। साईं अयूब कांदड़ो उहो नंढे स्केल जो सरकारी मुलाज़िम हुयो। उन समेत जेके बि खंबे गुम कयल माण्हू आहिनि उहे मज़दूर आहिनि। असीं चऊं था ऐं असीं सम्झूं था त हीउ कहिड़ो मज़ाक़ आहे। हिकिड़े पासे में दुनिया जे मज़दूरनि खे मुबारकूं ॾेई उन्हनि जो आलमी ॾींहुं सेलिब्रेट था कयो, ॿिए पासे सिंध जा जेके मज़दूर आहिनि उन्हनि खे तव्हां खंबे गुम करे छॾियो आहे। असीं चऊं था त उन्हनि खे हक़ जेके मज़दूरनि वारो जेको तव्हां इहो राग था कयो, इहो जेको तमाशो था कयो, इन तमाशे खे बंदि कयो। हीअ जेके मज़दूर आहिनि जेके दिहाड़ी ते मज़दूरी कंदा हुया, जेके पंहिंजे घर जो चुल्हो हलाईंदा हुया, हिकिड़े ई घर जा 2 फ़र्द गुम आहिनि। ऐं असीं जेको आहे सो प्रेस क्लबनि ते 5 स्टार होटलनि ते वॾा इजलास कोठायूं था, उते तकरीरूं करियूं था त मज़दूरनि खे हक़ ॾिना वञनि। कहिड़ा मज़दूरनि खे तव्हां हक़ था ॾियनि? पठान खान ज़ोराणी, इरफान खान ज़ोराणी हिकिड़े ई घर जा भाती आहिनि, पीउ पुटु आहिनि। अॼु उन्हनि जे घर जी छा हालति हूंदी? उनजा घर भाती त फ़ाक़ा कशी ते मजबूर हूंदा। असीं सम्झूं था त हीअ जेके खोखला नारा आहिनि, हीअ जेको राग आलापण आहे, हीअ 5 स्टार होटलनि ते वेही ऐं जेको वॾा इजलास कोठाइण बजाए इन्हनि माण्हुनि खे आज़ादु कयो जीअं इन्हनि जे घर जी परेशानी ख़तमु थिए ऐं इहे माण्हू जेको आहे सो पंहिंजी सुखी सताबी ज़िंदगी गुज़ारे सघे। मारा